जी नाज़रीन, इन वक्त असां मौजूद आहियूं नौदुम्बालो शहर में, जिते NTS टेस्ट 2013 जे पास उम्मीदवारनि पारां खेनि ऑफर ऑर्डर्स न मिलण ख़िलाफ़ अॼु नौदुम्बालो शहर में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त उन बाबति इन्हनि खां पुछूं त असांखे छा था ॿुधाइनि। 2013 वारा असांखे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। 9 सालनि खां असीं एहतिजाज पिया करियूं, असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। पास उम्मीदवार आहियूं, असांखे ऑफर लेटर कोन ॾिना पिया वञनि। हींअर 33 ताईं बि पास जेका आहिनि हुननि खे ॾिना पिया वञनि, असांखे कोन था ॾियनि। असांजो एहतिजाज आहे की असांखे ऑफर लेटर ॾिना वञनि। पास 2013 वारा हिते गॾु थिया आहियूं। असांजो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां मुतालबो आहे त असांखे जल्द अज जल्द ऑफर ऑर्डर ॾिना वञनि त जीअं असांखे को रोज़गार मुहैया थी सघे। महिरबानी। असां जेको एहतिजाज कयूं पिया, काफ़ी 9 साल थी विया आहिनि असांखे एहतिजाज कंदे। हर जॻह ते असां जेको आहे सो कोर्ट में बि विया आहियूं, केस बि कया आहिनि। उनखां पोइ बि चीफ सेक्रेटरी अकबर लिगारी साहिब जेके आहिनि उहे असांजी ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयारु न आहिनि। ऐं तइलीम वारो मिनिस्टर जेको आहे सरदार शाह, हू बि इन पासे गौर करण जे लाइ बिल्कुलु तयारु न आहे। छाजे करे अगरि जेकॾहिं इन्हनि जी इहा पॉलिसी हुई त पोइ ई सभ खां पहिरीं असांखे वेटिंग पॉलिसी में रखनि ई न हुआ। ऐं हाणे चवनि था त असां जेको आहे सो सीटूं फिल करे छॾियूं आहिनि। IBA वारा जेके आहिनि ॿिया आहिनि, उन्हनि सभिनी खे असां खणी छॾियो आहे। त उन्हनि जूं मार्कूं जेके आहिनि असांखां लो आहिनि। ऐं हीअ असांजो जेको रेशियो आहे सो 60 खां 97 ताईं आहे। ऐं 97 जेको रेशियो आहे उहो तमामु हाईएस्ट रेशियो आहे। उनजे बावजूद बि ही जेके आहिनि सो ऑर्डर नथा ॾियनि। हम सब जमा हुए हैं 2013 NTS के हवाले से। हमने 2013 NTS में टेस्ट पास किया था और अल्हम्दुलिल्लाह अच्छे मार्क्स से पास किया था। हमारे साथ तो 70s 80s वाले भी हैं, 70s वाले भी हैं। तो हमें 9 साल से पेंडिंग में रखा गया है। अभी IBA में टेस्ट हुआ था, उन्हें 33, 39, 40s वालों को भी ऑफ़र लेटर दे दिए गए हैं और कहा गया है कि जो 33 वाले हैं उन्हें भी ट्रेनिंग देने के बाद ऑफ़र लेटर दिए जाएंगे। तो हमें 9 साल से पेंडिंग में रखा गया है। हमारा जायज़ मुतालबा है कि हमें ऑफ़र लेटर दिए जाएँ। कैमरामैन अनिल कुमार सां गॾु इम्तियाज़ अली कोराई, KTN न्यूज़, नौदुम्बालो।